बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। चौथो रोज़ो उन जी सहरी पाण उन मां लुत्फ़ अंदोज़ थियूं पिया। वक़्त जी हीअ नज़ाकत माण्हूअ खे माण्हू थियण जे लाइ हिकिड़ो कुदरती पैगाम खणी आई आहे, जंहिंमें इबरत जो वॾो दास्तान मौजूदु आहे। वलक़द करमना बनी आदम व हमलनाहुम फिल बर वल बहर व रज़क़नाहुम मिन अत्तय्यिबात व फ़ज़लनाहुम अला कसीरिम मिम्मन ख़लक़ना तफ़ज़ीला। अलाह साईं ॻाल्हि जेका करे थो असांजे लाइ, उन में केॾो न असांखे मान थो ॾिए, केॾी त असांखे लय थो कराए। चए थो त बनी आदम, मां तोखे धरतीअ ते बर हुजे या बहर हुजे वॾी इज़त ॾिनी अथमि। वरज़क़नाहुम मिन अत्तय्यिबात, जेके शयूं तूं वापराए थो, जेको तुंहिंजो रिज़्क़ आहे, उहो सॼो जो सॼो पाकीज़ आहे। वफ़ज़लनाहुम अला कसीरिम मिम्मन ख़लक़ना तफ़ज़ीला, अलाए केॾियूं मख़लूक़ात आहिनि, उन्हनि मां रुतबो वरी तुंहिंजो सभिनी खां मथे। ॻाल्हि इज़त जी थी, मशरूत छासां थी? रोज़ीअ सां। वरज़क़नाहुम मिन अत्तय्यिबात, रोज़ी ॾिनई ऐं फरमायई त खाइजो या वंडे विराए लछणदार जो। रोज़ी तय्यिबात खे ख़बाइस में मिक्स न कजो। इज़त जी ॻाल्हि थी, मशरूत थी रोज़ीअ जी ॻाल्हि सां। जेकॾहिं रोज़ीअ जी विंड विर्छ दुरुस्त कयव त तव्हांजी इज़त बरक़रार रहंदी। जेकॾहिं रोज़ीअ जी वंड विर्छ में खुरद बुरद कयव, टंग अड़ायव ऐं हिकिड़नि जे पासे ते इलाही वहकिरो हलायव, ॿियनि खे महरूम रखियव, त पोइ तव्हांजी इज़त जेका आहे दाव ते लॻी वेंदी ऐं पोइ तव्हां मुसीबतुनि ऐं इब्तिलाहनि जो शिकार थी वेंदव, जंहिंजो सबबु तव्हां पंहिंजो पाण हूंदव। मख़लूक सॼी तव्हांजे लाइ ख़लक़लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ, जेका बि शइ आहे सभु असां माण्हुनि जे लाइ, तव्हांजे लाइ, सिर्फ़ु इन नियत सां त तव्हां में माण्हू पैदा थिए। मुकर्रम माण्हूअ खे, मोहतरम शख़्स खे प्रोटोकॉल छो ॾींदा आहियूं? इन जे करे न इहो सॼो ख़फ़ो कंदा आहियूं त बाबा तूं एॾो अहम आहे। उहा अलॻि ॻाल्हि आहे त असांजा हे जेके सियासी माहौल जा जेके प्रोटोकॉल आहिनि, उहे इज़त जे बजाए चापलूसी ऐं ख़ुशामद वधीक आहिनि। ऐं उन में जोड़ अहिड़ी जोड़ियल आहे, अलाए कंहिंजी जोड़ियल आहे, की भूरा जिस्म, काराटियल ऐं ज़ंगियल दिलनि ऐं दिमाग़नि वारा असां वटि आया, अजीबो ग़रीब क़िस्म जा कानून ठाहे ॾेई विया। उन्हनि खे पिया था असां फॉलो कयूं ऐं मोतबर था सम्झूं पाण खे। ग़ुलामीअ जी ज़िलत खे जंहिं क़ौम मोतबरी सम्झो, उनजे खसारे में पवण जो केॾो हिकिड़ो भयानक दास्तान थो थिए। अलाह साईं चए, मां तव्हांखे आज़ादी ॾिनी आहे, मां तव्हांखे क़ौमुनि में तक़सीम कयो आहे, मां तव्हांखे जीअण जे लाइ धरती ॾिनी आहे। उन धरतीअ ते तव्हांजी तहज़ीब जा आसार मौजूदु, उन धरतीअ ते तव्हांजी तारीख़ विखरी पई आहे, उन धरतीअ मां तव्हांजे लाइ रिज़्क़ उपाइजे। तव्हां उन धरतीअ जी मालिकी न कयो ऐं पोइ ॿिया माण्हू अचनि जेके तव्हां खां धरती खसनि, ॿिया माण्हू अचनि जेके तव्हांजी ॿोली बि न सम्झनि, ॿिया माण्हू अचनि जेके तव्हांजे तहज़ीब खे गॾनि ऐं उठनि जी तहज़ीब चवनि। इहे सभु शयूं जॾहिं असांजे ॻिचे में थियूं पवनि त असांखे सोचण जे लाइ हिकु रस्तो थो मिले त किथे असां रोज़ीअ जे वंड विर्छ में माण्हुनि सां ॿियाई त न कई आहे। वलक़द करमना, अलाह साईं त चए थो मां तव्हांखे मुकरम कयो, एतिराम ॾिनो। ऐं उन एतिराम में अलाह साईं जेको असांखे प्रोटोकॉल थो ॾिए त मां तव्हांजे लाइ ही धरती ख़लकी, उन धरतीअ में मूं सलाहियत पैदा कई, आसमान मां पाणी वसायमि, समुंडनि मां बाफ़ उथी, पोइ उहा ककर बणी,
पोइ हवाऊं घुलियूं, पोइ तव्हांजे मथां मींहुं वसियो, पोइ उन मींहं जो हिकिड़ो पाणी दुबनि जे सूरत में महदूद थियो, जेके असां डेमूं था चऊं। हिकिड़ो पाणी सुकल ज़मीन खे तर करे वियो, जंहिंमां सलाह फुटा, जंहिंमां अनाज निपियो, जंहिंमां मेवात पैदा थी, जंहिंमां जड़ी बूटियूं पैदा थियूं, असां दवाऊं ठाहियूंसीं, असां पंहिंजी खुराक हासिलु कईसीं, असां काठ हासिलु कयोसीं, घर जोड़ियासीं। हे सभु कुझु अलाह साईं चए थो ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ जमीअ, तव्हांजे करे, तव्हांजे करे, तव्हांजे लाइ प्रोटोकॉल। हू प्रोटोकॉल जंहिंजी मूं ॻाल्हि कई उहो त असांजे लाइ वबाल आहे। त रमज़ान जे हिननि ॾींहंनि में जॾहिं असां क़ुर जी अहमियत खे सम्झूं था, तरावीहुनि में क़ुर पाक ॿुधूं था, तरावीहुनि में क़ुर पाक जे नुक़्तनि ते गौर ऐं फ़िक्र करण जे लाइ रोज़ानू मस्जिदुनि जो रुख़ कयूं था, पर असां पंहिंजे लछणनि ते गौर फ़िक्र नथा कयूं। क़ुर पाक मां सिर्फ़ु महज़ूस न थिबो आहे, हिदायत जो किताबु आहे त उन मां हिदायत हासिलु कबी आहे, गाइड लाइन आहे त उन जे गाइड लाइन ते अमल पहिरां थीबो आहे। वर वराका करे असांखे जिन पासनि ते क़ुर पाक सॾे थो ऐं असांखे ॿुधाए थो त अर रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान, त रहमान क़ुर सेखारण जे लाइ इंसान खे जोड़ियो, जंहिंखे बयान जी कुवत था फ़रमाए। सिर्फ़ु हिकु मख़लूक आहे इंसान जे सूरत में जेका पंहिंजी सोच खे लफ़्ज़नि सां बयानु करे सघे थी। उन जी इज़त जो बाइस उन जी कुवत गोयाई आहे, उन जी इज़त जो बाइस कुवत तफ़क्कुर आहे, उन जी इज़त जो बाइस कुवत तदब्बुर आहे। सोचे, सुहिणो सोचे। हुनखे जॾहिं हिक ॿिए सां वंडियूं था ज़ुबान जे सूरत में, या वल कलम वमा यस्तुरून, कलम जो कसम, ऐं जेको कलम सां तव्हां लिखो था, त तहरीर जी बेअहमियत अलाह साईं कसम खणी उजागर कई आहे। कसम न जंहिं शइ जो खणिबो आहे उनजो मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हां उन शइ जी अहमियत खे उजागर कजे। शयुनि मां जिन जिन शयुनि जो अलाह साईं कसम खयो आहे, हिकिड़ियूं शयूं सिहत सां वाबस्ता आहिनि, मिसाल व तीन व ज़ैतून व तूर सीनीन, तीन जो कसम, इंजीर जो कसम, ज़ैतून जो कसम। उहो ज़ैतून जेको नंढड़ो थींदो आहे उनजो तेल वॾी कारगर शइ हूंदी आहे। व तूर सीनीन, तूर सैदा पहाड़ आहे जंहिंजी सां तारीख़ वाबस्ता आहे, उनजे तारीख़ खे उजागर करण जो मक़सदु। हिते अलाह साईं फरमाए थो वल कलम वमा यस्तुरून, कलम जो कसम, जंहिं कलम सां सिटरूं थियूं लिखजनि। माना लिखणु एॾो त अहम आहे जो अलाह साईं उनजो कसम खणी उन्हनि खे तारीख़ जा वरक बयानु करे ऐं उन्हनि जी अहमियत खे उजागर थो करे। कातलहुमुल्लाह अन्ना युफ़कून, जेके उबता कम कंदा आहिनि इंसान, पंहिंजी फितरत खे मसख़ कंदा आहिनि जेके इंसान, उन्हनि जे लाइ अलाह साईं चए थो त हे कनि छा था, मां हिननि खे जोड़ियो छा जे लाइ आहे ऐं कनि वरी छा था। जोड़ियो मान थी ले अबुदून, त मुंहिंजी बानप कनि, बानप उन्हनि जी था कनि जेके सरकश आहिनि। मां जोड़ियो थी मान त आज़ादु ज़िंदगी गुज़ारियो, हे वञनि था दरबारुनि में त असांजी ग़ुलामी क़बूल कयो। मां हिननि में सलाहियत रखी आहे कमु करण जी, पूरो करण जी, त हे कमु करण खां ऐं पूरे करण खां कीॿाए वञनि था वॾनि वॾनि हाउसनि ते त असांजी ग़ुलामी क़बूल कयो ऐं असांखे को शॉर्टकट रस्तो ॿुधायो, को छको हणायो त कम खां असांजी जान छुटे। अल कासिब हबीबुल्लाह, अलाह साईं पए थो त जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी मुहबत घुरिजे, चाहियो था त मुंहिंजा महबूब बणिजो, त पूरो कयो, त मुंहिंजा महबूब बणिजी वेंदव, मुंहिंजा दोस्त बणिजी वेंदव।
मल्लहुर रब फलहुल कुल। त जॾहिं अलाह साईं जी दोस्ती नसीब थींदी त पूरी काइनात जी दोस्ती तव्हांजे लाइ हिकिड़ो अहिड़ो वायुमंडल पैदा कंदी जंहिंमें तव्हांखे हर पासे खां मोहबतुनि जे सदाउनि जो आवाज़ु ईंदो। सयजल लहुमुर रहमान वुद्दा। त उनजे चौधारी अहिड़ो माहौल जुड़ी पवंदो आहे जंहिंमें हर को उन जे लाइ मुहबत जो पैगाम खणी ईंदो आहे। उहे अॻुवान जेके इंसानियत जे लाइ सचाईअ सां सदाकत सां कमु कंदा आहिनि। सचाई ऐं सदाकत सां कमु करण जो मक़सदु आहे त वरी उन में ईसार बि हुजे। ईअं न त उन माण्हूअ वटि दौलत आहे, उन माण्हूअ वटि ज़मीन आहे, उन माण्हूअ वटि वसीला आहिनि, उन माण्हूअ वटि पंहिंजे अप्रोच आहे, पर उहा सिर्फ़ु हिकु मख़सूस तबिके जे लाइ इस्तेमालु करे ॿियनि माण्हुनि खे महरूम रखे, त इहो बि हिकिड़े क़िस्म जो इक़्तिनाज़ आहे, ज़ख़ीरा अंदोज़ी आहे। ज़ख़ीरा अंदोज़ी रुॻो अन जी, मेवनि जी ऐं खीर जी, प्लाटनि जी, जायुनि जी न थींदी आहे। सलाहियतूं ऐं इल्मु, मालूमात ऐं अकुल, जेकॾहिं माण्हू इंसानु ॿियनि इंसाननि जे ख़ुशहाली ऐं तरक़ीअ जे लाइ कतबु नथो आणे, सिर्फ़ु पंहिंजे मन घुरियनि माण्हुनि जे लाइ कतबु थो आणे, त इहा बि हिकिड़े क़िस्म जी ज़ख़ीरा अंदोज़ी आहे। वल्लज़ीन यकनिज़ून ज़हब वल फिज़्ज़त वला युनफ़िक़ूना फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम। ॾिसो त केॾो वॾो नुक़्तो आहे। जेका बि शइ आमदनीअ जो ज़रियो आहे, फिज़त माना जेके शख़्स ख़ज़ानो करे जमो कंदा था रहनि सोना ऐं चांदीअ खे, वला युनफ़िक़ूना फ़ी सबीलिल्लाह, उनखे ख़र्चु नथा कनि अलाह जे रस्ते में, फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम, अलाह साईं चए थो उन्हनि जे लाइ अज़ाब आहे, माना ज़िंदगी उन्हनि जे लाइ वबाल बणिजी वेंदी। त सोन ऐं चांदीअ जे पैदा करण जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सलाहियतूं कतबु थियूं अचनि न इंसान जूं। उन्हनि सलाहियतुनि जे ज़रिए ई माण्हू सोन ऐं चांदी थो हासिलु करे। उन्हनि सलाहियतुनि जी जेकॾहिं माण्हू सिर्फ़ु पंहिंजे लाइ थो कतबु आणे ऐं इंसानियत जे लाइ कतबु नथो आणे, इहा बि ज़ख़ीरा अंदोज़ी आहे। इहा बि हिकिड़ी सलाहियत बि हिकिड़ी दौलत आहे, मुतालियो बि हिकिड़ी दौलत आहे, अकुल खां कमु वठण बि हिकिड़ी दौलत आहे। जेकॾहिं इन्हनि सभिनी दौलतुनि खे इंसान जी तरक़ीअ ऐं ख़ुशहालीअ ऐं आज़ादीअ जे लाइ कतबु नथो आणे, त पोइ उहा ज़िंदगी इंसान जे लाइ वबाल कीअं थी बणिजे। गुफ़्तगू जारी रखंदासीं नंढड़ी साईअ खां पोइ। जी नाज़रीन, यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम फमन ऊतिय किताबहु बियमीनिही फउलाइक यक़रऊन किताबहुम वला युज़लमून फ़तीला। माण्हुनि खे पंहिंजे क़यादत जे सूरत में गॾु थियणो पवंदो। हिकिड़ो त महशर जो मैदान हूंदो, जेको महशर बर्पा थींदो, मजमूई महशर हूंदो। हिकिड़ा महशर असांजी ज़िंदगीअ में बर्पा था थियनि, जंहिं सूरत हाल मां हींअर गुज़रूं पिया, कोरोना जे मुसीबत, इहो बि महशर न आहे। हाणे इन महशर जे मैदान में जवाबदार केरु आहिनि? असांजा हुकुमरान। सॼो नज़लो किरे थो उन्हनि जे मथां। जॾहिं माण्हुनि जा हुजूम गॾु था थियनि त सभिनी जे गुफ़्तगूअ जो रुख़ उन्हनि ॾे थी थो वञे, सभिनी जे सोचण जो अंदाज़ उन्हनि ॾे मुर्तकिज़ थो थिए, जमा थो थिए। सभिनी माण्हुनि जे मन में जेकॾहिं बग़ावत, नफ़रत या किरोध उभिरे थो, त इहे माण्हू जेके आहिनि से मर्कज़ी निगाह जा नुक़्ता आहिनि। त तकरीम इंसान जी, इज़त इंसान जी जेका रोज़ीअ सां मशरूत आहे, किथे ईअं त न थियो आहे त असां माण्हुनि जे रोज़ीअ खे डावाडोल कयो आहे, असां माण्हुनि खे माण्हुनि जो मुहताज कयो अथसीं, असां वायुमंडल अहिड़ो जोड़ियो आहे जंहिंमें जीअण जा रस्ता सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हूंद वारनि खे था पले पवनि। अणहूंद वारनि माण्हुनि जे लाइ ज़िंदगीअ जा सभु रस्ता सोढ़ा थींदा था अचनि। किथे ईअं त न आहे त असां उन वबाल जे इन पंहिंजे बदकिरदारनि ऐं अवगुणनि जे करे इन मुसीबत जो शिकार थी विया आहियूं। फितरत सनी थुली कन महट कंदी ईंदी आहे। हिन दफ़े अलबत्ता मरोड़ो कुझु सवायो ॾिनो अथई।
कनु मरोटबो आहे न, ॿी वरी ॿांह मरोटबी आहे। हिन दफ़े असांजी ॿांह मरोटे छॾे ॾिबी आहे माण्हूअ खे तौबा कराए। हिन दफ़े असांखे फितरत अहिड़ो वठु कयो आहे जो असांखे जंगुनि मां बि झलियो अथईं, ॿाहुनि मां बि झलियो अथईं, ॻिचीअ मां बि पकड़ियो अथईं। वायुमंडल खे असां गदिलो करे छॾियोसीं, समुंडनि खे असां मेरो करे छॾियोसीं, पाणिनि में असां केमिकल वहाए छॾियासीं, पहाड़नि खे असां कटे टुके धरतीअ खे जे तवाज़ुन खे बिगाड़े छॾियोसीं, सवारियुनि खे रदी कंडीशन में ठाहे उन्हनि मां धुआंट कढी ऐं असां पंहिंजे लाइ साहु खणण खे मुश्किल करे छॾियोसीं। त फितरत खे बि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कावड़ ईंदी, ऐं उनखे जॾहिं कावड़ आई आहे ऐं असांखे वठु थियो आहे त उन वठु में असांजे लाइ रस्तनि कढण जा जेके मौक़िया असांखे मिलिया आहिनि, त हिकु त फितरत पंहिंजो पासो पई बदिलाए, पासो बदिलाइण खां पोइ वरी असांखे बि नए पासे ॾे खणी ऐं नए अंदाज़ सां सोचण जो रस्तो थी ॾे। त मुकर्रम इंसान जंहिंखे धरतीअ ते इंसान खे एॾी इज़त मिली आहे, जेको धरतीअ ते अलाह जो शान आहे, जेको धरतीअ ते अलाह जो तर्जुमान आहे, उन तर्जुमान जॾहिं अलाह जी तर्जुमानी छॾे गए, दौलत खे बुत बणाए उन जी तर्जुमानीअ में लॻो पियो आहे। ॻाल्हि उन जी हलंदी जंहिं वटि ज़िंदगीअ जो साज़ो सामान आहे, ख़ुशामद उन जी कबी जंहिं वटि को मनसब आहे, को उहिदो आहे। चापलूसीअ जे लाइ ओॾे रोड़ी वञिबो जेके चापलूसी क़बूल बि न कनि। होॾां इर्जी इला रबिक, अलाह साईं जी निदा थी अचे, मूड़े मोटी अचो, जेको मां तव्हांजो पालणहार आहियां। असां डोड़ूं था उन्हनि माण्हुनि ॾे जिन अलाह साईं जी पालणहारीअ जो सामान पंहिंजे गोॾे हेठां रखियो आहे। हू शख़्स जेके दौलत गॾु करे पंहिंजे पालणहार सां सचा न थी सघिया आहिनि, उन्हनि जे दरबारुनि में वञी जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण लीलाइण जे लाइ पेश था कयो, त उहा लीलाइप तव्हांजे लाइ इज़त जो बाहिस कान्हे का, वधीक रुसवाईअ जो बाहिस आहे। ऐं उहे रुसवायूं ॾिसूं पिया असां, तौहीद सां टकराइजंदड़ अमल आहे। चापलूसी इंसानी अज़मत जे लाइ कापारी धक आहे। ख़ुशामद माण्हूअ जे तकरीम ऐं इज़त जे लाइ हिकु चिकना चूर कंदड़ हथोड़ो आहे। अलाह साईं चए त असन तकवीम ॾे अचो, असां असफल साफ़िलीन ॾे लुड़ंदा वञूं। हू चए त तव्हां मुंहिंजा गुण अपनाए ऐं काइनात खे सुहिणो बणाए छॾियो। असां हिज़्बुल्लाह जे बजाए हिज़्ब शैतान जे सैलाब में लोढ़े ऐं अहिड़ा अमल कयूं जिन मां रुॻो धप अचे, जिन मां रुॻो क्रोध पैदा थिए। को बि अहिड़ो अमल करण खां कीवायूं जंहिंमां ख़ुशबू पैदा थिए, जंहिंमां वायुमंडल में का रोशनी पैदा थिए, जेका इल्म खे हुगाव बणाए। असां हद करे छॾी अथसीं, इल्म खे छॾे ॾिनो आहे, मालूमात जे कढ पइजी विया आहियूं। त ॼाणूं त छा आहे, ऐं ॼाणूं बि इन जे करे त जीअं ॿियनि जो जीअण जंजाल कयूं। इल्मु हूंदो आहे जेको इंसान में फज़ीलत पैदा कंदो आहे, मालूमात हूंदी आहे जेका इंसान में तकबुर पैदा कंदी आहे। रब ज़िदनी इल्मा, अलाह साईं चयो आहे त मूंखां घुरो त मां तव्हांखे इल्म में वीरऊं वधायां। ऐं असां वधंदा था वञूं मालूमात में। जेकॾहिं इल्मु हूंदी आहे त इल्मु असांखे मार्फत जे तरफ़ वठी वञे हा। जेकॾहिं इल्मु हुजे हा त उहो इल्मु असांखे एटम बम पैदा करण जे बजाए असांखे पंहिंजे सिहत जो ऐं पंहिंजे समाज खे माशी पाण भराईअ ॾे वठी वञण जे लाइ उहे ज़िंदगी बख़्श सामान जा कारखाना हणाइण ते आमादा करे हा। बजेटूं धरतीअ ते मौजूदु जेके बि मुल्क आहिनि उन्हनि जूं काॾे थियूं वञनि, घणे में घणियूं बजेट ठहंदी माण्हुनि जे पोरे मां आहे न। महिनत असां था कयूं, हर असां था हलायूं, वाहुलो असां था वहायूं, ॾाटरा असां था हलायूं, मज़दूरी असां था कयूं, कोॾर असां था हणूं, दरियाहनि खे असां था पंहिंजी हदुनि में रखूं। उन मां उपत थिए थी, उहा उपत जॾहिं हिकिड़े मख़सूस तबिके ते वञे थी, जेके इमाम आहिनि, जेके हुकुमरान आहिनि। क़ुर में जिते इमाम जो लफ़्ज़ आहे उते मक़सदु आहे हुकुमरान, छो त ज़िम्मेवारु हुकुमरान हूंदो आहे, उन्हनि ॾे वञे थी। ऐं पोइ उहे असांजे जीअण जे लाइ
असांखे बजेट ॾियण जे बजाए असांजे हिसाइण जे लाइ उहा बजेट मख़सूस था कनि। असां उन्हनि खे हिकु 100 रुपया कमाए ॾिनोसीं त असांजे लाइ ज़िंदगीअ जो अहिड़ो सामान ठाहियो जंहिंमां असां सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघूं। उहे उन 100 रुपयनि मां 20 रुपयनि जो सामान ठाहिनि था त तव्हां जी सघो 80 रुपया ख़र्च था कनि असांखे हिसाए रखण ते, बंदूकूं ताड़े रखण ते। रोडनि ते वञूं, गाॾियूं बीठियूं आहिनि, बंदूकूं ताड़ियूं वेठा आहिनि। चौंकनि ते विहूं, गाॾियुनि ते बीठा आहिनि, अजीबो ग़रीब लिबास पाए बंदूकूं ताड़ियूं बीठा आहिनि। बाबा कंहिंखे मारींदव? कहिड़ो ॾोह कयो आहे? हे त वीचारा पोरियत आहिनि, इहे तव्हांजे लाइ कमाइनि वेठा था, त तव्हांजा मुहाफ़िज़ आहिनि। तव्हां अहिड़ो माहौल छो जोड़ियो आहे जंहिंमें तव्हांखे मुहाफ़िज़नि ॾियण जी ज़रूरत पई आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, दौलत जी वंड विर्छ सही नथा कयो तॾहिं माण्हुनि में ॾोह जो अहसासु थो पैदा थिए, तॾहिं ई माण्हू ॾोह करण ते मजबूर था थियनि। पोइ उनखे ॾोह खां रोकण जे लाइ बजाए इन फार्मूले खणी अचण जे त इनखे ॾोहनि खां कटण जे लाइ को वंड ॾियूं त वञी रोज़ी रोटी करे उन ते बंदूक खणी बीह रहूं। इहा इंसान जी तौहीन आहे। वरी उहे माण्हू जेके तव्हांजा 80 रुपया तव्हांखे हिसाइण ते बंदूकुनि ख़रीद करण में ख़र्च था कनि, जेके 20 रुपया जेके तव्हांजे तरफ़ अचनि था उन मां बि 18 रुपया पाण खाई वञनि, वरी उन्हनि 18 रुपयनि जे खाइण खां पोइ तव्हांखे ख़बर पइजी वई त हिननि तव्हांजा पैसा खाधा आहिनि, पोइ हुननि खे अची ख़ौफ़ वरायो त हे असांखे मोचड़ा हणंदा। पोइ वरी पंहिंजे चौधारी उहे गाॾियूं ॾीड़ाईंदा वतनि, उन्हनि में पंहिंजो प्रोटोकॉल खणंदा वतनि, उन्हनि में तव्हांजा जेके इंतिज़ामिया जा माण्हू हुजनि उहे वरी उन्हनि जे लाइ बंदूकूं खणी हिफ़ाज़त कंदा वतनि त हिननि तव्हांजा 18 रुपया खाधा आहिनि, मथां हिननि खे तव्हां मारियो। त रमज़ान जो हे वुरूद, हे रोज़ा, हिन में क़ुर पाक जूं तिलावतूं, इहे सॼो असांखे कनेक्ट कनि थियूं इन्हनि पासनि ॾे। इहे अण लाॻापियल मौज़ूअ न आहिनि, इहा सियासत न आहे, इहो इंसान जे फितरत जो आवाज़ु आहे। समाज जो हर शोबो क़ुर जो आइकोन आहे। उनखे तव्हां खोलींदा वञो, तव्हांखे आयतुनि जी सूरत में रोशनियूं मिलंदियूं। उहे रोशनियूं जेकॾहिं तव्हांजा तबक़ रोशन नथियूं कनि त पोइ इन जो मतिलबु आहे त तव्हांजी अंदर जी अखि ॿूटिजी चुकी आहे। जेकॾहिं क़ुर जो नूर तव्हां में बदिलजण जो रूह नथो ओते सघे त पोइ इन जो मतिलबु आहे त तव्हां पंहिंजे अकुल जे उन ज़र्फ़ में, अकुल जे उन आइकोन ते अहिड़ो कोड हणी छॾियो आहे जेको खुले नथो। काॾों क़ुर जूं हिदायतुनि जो स्पिरिट उन्हनि में तहलील थिए ऐं पोइ तव्हां में हिकिड़ो जज़्बो पैदा थिए ऐं तव्हां पाण बदिलजी दुनिया खे बदिलाइण जे लाइ निकिरी पओ। यौम नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम, अहिड़ा ॾींहं ज़िंदगीअ में मोटी ईंदा आहिनि। तिलकल अय्याम नुदाविलुहा बैनन नास, तारीख़ पंहिंजो पाण वरजाईंदी आहे। तारीख़ जा उहे ज़माना जेके तव्हां किताबनि में पढ़िया आहिनि, ईअं न आहे त उहे गुज़री चुका पोइ तव्हां उन्हनि मां ज़हनी तौर ते लुत्फ़ अंदोज़ थियो। फितरत उन्हनि खे घुमाए फिराए अची ओचितो तव्हांजे साम्हूं बीहारे छॾींदी आहे त हे वठो उहे दास्तान जॾहिं फलाणे ज़माने जा माण्हू बदकार थिया हुआ, माण्हुनि जो जीअण जंजाल कयो आहिनि, माण्हुनि जी रोज़ी खसी आहिनि ऐं पोइ उन रोज़ी खसे ऐं उन्हनि ते बंदूकूं ताड़ियूं आहिनि। इजो ई तव्हांजो उहो ज़मानो मोटी आयो ऐं उहे तव्हांजा प्रकार, उहे तव्हांजा लक्षण अॼु उन्हनि इंसाननि वांगुरु तव्हांजे ॻीचीअ में था पवनि। वकुल्ल शयुन अलज़मनाहु ताइरहु फी उनकिही, माण्हूअ जो अमल ईअं चट नथो थिए, उहो ॻंधण थो बणिजे। उहो ॻंधण या हार आहे जेको तव्हांजे लाइ ज़ीनत बणिबो, या तोक आहे जेको तव्हांखे पकड़ कंदो। वमन कान फी हाज़िही आमा फहुव फिल आख़िरत आमा व अज़ल्लु सबीला, अखियूं खोलियो, अंधा न थियो। अलाह साईं थो चए जेकॾहिं हिन दुनिया में तव्हां अंधा थी रहियो त पोइ ज़िंदगीअ जो दवाम जेको आहे उन सॼे दवाम में तव्हांखे अंधो थी रहणो पवंदो, कुझु बि नज़र न ईंदो। अॼु जेकॾहिं तव्हां अखि न पटी त पोइ जॾहिं अखि पटण जे लाइ तव्हांखे ज़मानो मजबूर कंदो त उहा अखि तव्हां भली पटियो, पर तव्हांजे लाइ जेका रोशनी मौजूदु हुई उहा जॾहिं तव्हां हासिलु न कई, रोशनीअ खे गॾु करण जे बजाए तव्हां ऊंदहि गॾु कई, त हाणे भली तव्हांजे अखियुनि में नूर मौजूदु आहे पर नज़र त कुझु कोन ईंदो। वठु थियण खां पोइ, पकड़ थियण खां पोइ जॾहिं अखि खुलंदी आहे त पोइ उहा रोशनी जेका तव्हांखे अखि जे सामान खे हक़ीक़तूं ॾेखारे उहा नज़र न ईंदी आहे, पोइ उहा ऊंदहि साम्हूं ईंदी आहे जेका तव्हां गॾु कई हूंदी आहे पंहिंजी ज़िंदगीअ में।
सुन्नत मन कद अरसलना क़ब्लक मिन रुसुलिना वला तजिद लिसुन्नतिना तहवीला। त अयामनि जो जेको तदावुल आहे, ज़माने जी जेका फेर घेर आहे, इहा अॼु जी ॻाल्हि नाहे, ज़माननि खां हलंदी पई अचे। इहा अलाह जी सुन्नत आहे, इहो अलाह जो तरीक़ो आहे, इहो अलाह जी वारदात आहे, जेका सभिनी ज़माननि खे फेराए घेराए तव्हांजे उन ज़माने में बीहारे थी, जंहिं ज़माने में तव्हांखे अखियुनि में जे दूर खे रोशन करण जे लाइ रोशनी गॾु करणी हुई, पर तव्हां उन रोशनीअ जे बजाए ऊंदहि गॾु कई। हाणे जॾहिं वक़्तु आयो आहे, तव्हां अखि खां कमु वठणु चाहियो था, तव्हां रोशनी जो गॾु न कई, इन जे करे तव्हां ऊंदहि गॾु कई, नज़र बि ऊंदहि ईंदी।